कैदी आई, पाण के आशिक न सॾाए। हर आशिक महबूब जो कैदी तो हूंदो आहे। आखिर तू चाही छा तो? तोखे, सिर्फ तोखे। मां तोसां नफ़रत कंदी आहियां, नफ़रत। इहो ख़्याल पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां कढे छॾ त मां तोसां कॾहिं मोहबत करे सघां थी। इन खां अॻु मां तव्हां सभिनी ते वाज़िह कयां त हीउ जेको तव्हां मुंहिंजो साथ था ॾियो, इहो क़दम खणो था, इहो ख़ौफ़ विचां न हूंदो पर दिलों हूंदो। मां हाणे तव्हां सभिनी आमीन थो कयां त तव्हां सभु हिन ॻोठ में हाणे अमुन ऐं अमान सां रहंदव। पर जेकॾहिं तव्हां मां कंहिं बि अमुन जी भञकड़ी कई त उनखे बख़्शो न वेंदो, त पोइ उन्हनि जूं सभु बनियूं घर ॾिनाम करे ज़ब्त कंदासीं ऐं पोइ उन सभिनी मां अकबर खान जो शर्तुनि जो पूरा कंदासीं। अकबर खान अञा बि तस्लीम कोन था कयो त चाकर खान तव्हांजी कैद में आहे। तूं अलाए कहिड़ी मिटीअ मां ठहियल आहे मंसूर खान। तोखे मां बार बार ॿुधाए चुको आहियां त चाकर खान जो न मूं वटि ॾिस आहे न पतो। बाक़ी हाणे मूंखे थोरो थोरो शक पए थो त चाकर खान खे सामल गुम करायो आहे, सिर्फ़ इन करे त जीअं हुनजी पग पाए सघे। इहो प्लान ठाहियो आहे सामल। जेकॾहिं चाकर खान जी ॻोल्हा करणी अथई त वञी सामल वटि कर। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।